दोस्तों अॼु हैदर हिंद जो वॉल्यूम आहे 2 लाजवाब माण्हू टाइटल आहे एल्बम जो। एल्बम 2005 में रिलीज़ आहे ऐं हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत हैदर हिंद ॻायो मारवाड़नि लाइ। सिंधी गीत आहे। करे याद तोखे परदेसियड़ा मां रात भी कोन सुतो आहियां। करे याद तोखे परदेसियड़ा रात भी कोन सुतो आहियां। ही एल्बम तमामु बहितरीनु आहे। सिंधी एल्बम आहे, फुल एल्बम सिंधी। ही असां जेको कमु रखियो आहे इहो उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेके दोस्त सर्चिंग कंदा रहनि था, उन्हनि जे लाइ ही रखियो आहे कमु। हिकु ॿ दोस्त जा कमेंट्स आहिनि, उहे शामिलु कयूं। कमेंट्स कई आहे साजिद अली, गुड इन्फॉर्मेशन। साजिद अली वॾी महिरबानी। ऐं उन खां पोइ ॿिया दोस्त बि आहिनि जिन्हनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्स शामिलु उन्हनि जा कयूं। ऐं हिकिड़े दोस्त जी कमेंट्स आहे साजिद अली जी, अदा राजा उर्स गाना हाणे छॾे वियो आहे, हाणे मौलवी थी वियो आहे छा। ऐं ॿियो आहे राजकुमार उर्स चांडियोस, नाइस वीडियो। वॾियूं महिरबानियूं लखतौरा। जंहिंजी कमेंट्स ईंदी उहा कमेंट्स असां शामिलु कंदासीं हर वीडियो में। ऐं हीउ सिलसिलो जेको असां रखियो आहे सिर्फ़ु उन जे कैसेट जो साल ॿुधाइण वारो। ऐं ॿियो उन कैसेट में जेके कलाम आहिनि उहे कलाम तव्हांखे ॿुधाया वञनि, ऐं कहिड़नि शाइरनि जा आहिनि उहे तव्हांखे नाला ॿुधाया वञनि। कमु सिर्फ़ु इहो रखियो आहे। ऐं काफ़ी दोस्त जेके कमेंट्स कनि था उन्हनि खे गुज़ारिश आहे त जेके दोस्त सर्चिंग कनि था, गाना ॻोल्हनि था, उन्हनि जे लाइ ही वीडियो ज़रूरी आहे। ठीकु आहे। जेके हैदर हिंद जा गाना ॻोल्हनि था उन्हनि जे लाइ वीडियो सभु रखंदासीं। जेके उर्स चांडियो जा वीडियो ॻोल्हनि था या कलाम ॻोल्हनि था उन्हनि जे लाइ बि सभु वीडियो रखंदासीं। उन खां पोइ फौजिया सुमर आहे, जलाल चांडियो आहे, मंजू छकीराणी आहे, ऐं राजा उर्स आहे, आख़िरी उर्स आहे, समीना गोडिया, समीना कंवल, लाड़ी फनकार जेके बि आहिनि इंशाल्लाह सभु रखंदासीं। सभिनी जा इंफॉर्मेशन वीडियो रखंदासीं। बसि तव्हांजो साथ खपे, कमेंट्स खपनि ऐं लाइक खपनि। दोस्तनि ताईं शेयर कयो जेके ॻोल्हनि था कलाम। पर कलाम घणनि ई दोस्तनि जा ॿुधल बि हूंदा आहिनि त पोइ ख़बर बि न हूंदी आहे त हीअ एल्बम आहे। तो हाणे कमु असां इहो ई रखियो आहे त जीअं दोस्तनि खे थोरी ख़बर पए, मालूमात पए त वाक़ई हीअ एल्बम आहे, हिन साल में आयो आहे ऐं हिन में ही गाना आहिनि, हिननि शाइरनि जा गाना आहिनि। ऐं पिरख प्रोडक्शन जा वॉल्यूम काफ़ी आहिनि। हीअ वॉल्यूम ॿियो आहे ऐं वॉल्यूम 3 बि मौजूदु आहे, उन जो बि रखंदासीं। ऐं हलूं था। हाणे पहिरियों कलाम आहे जेको आहे हैदर हिंद जो, हिन में उहो कलाम आहे जाजन मलाह जो। मुंहिंजा मौला मूंसां जानीड़ो मिलाए। ऐं उन खां पोइ आहे अज़ीज़ जमाली जो कलाम आहे, तुंहिंजी ॿाहुनि में सुम्ही अॼु निंड कयां। उन खां पोइ आहे कलाम वाली वांजी कोल्ही जो, कुनरी इस्पताल में अचिजां। मतिलबु उते आशिक़ बीमार पियो आहे। उन खां बाद आहे मिठल भील जो कलाम आहे, आई कोच गाॾी ॾे। ऐं उन खां पोइ आहे हाशिम खट्टी जो कलाम आहे, यारी रखी मूं तोसां। हीअ ज़बरदस्त गीत आहे, मूं ॿुधो आहे, ज़बरदस्त गीत आहे। ऐं हिन खां पोइ पहिरियों जो कलाम आहे हनीफ़ दर्स जो, करे याद तोखे परदेसी, जेको उहो आऊं टाइटल तव्हांखे ॾिसियो। ऐं उन खां पोइ आहे अली मोहम्मद अरशद जो कलाम आहे, हिकु वार ॾिठुमि तोखे सोणा। उन खां पोइ यूसुफ लिगारी जो कलाम आहे, रख यारी मूंसां, हीअ रख यारी मूंसां तूं सोणा। ऐं उन खां पोइ आहे इमाम अली अब्बासी जो कलाम आहे, कलाम जा ॿोल आहिनि, कांग खणी वञ खतड़ो अॼु यार ॾे। उन खां पोइ आहे हनीफ़ दर्स जो कलाम आहे, तूं अकेलो न घुमंदो कर सोणा। दोस्तों हीअ एल्बम पूरो थी वियो। तव्हांखे जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।